ॾिसां पियो कि बीबियूं जेके कैद बीठियूं आहिनि इन जे अॻियां नंढड़ी हिकु चाहे 3 या 4 साल जी ॼाणी आहे ऐं ॾिसां पियो ऐं सम्झां थो शायदि हिन केतिरनि रातियुनि खां निंड कोन कई आहे। ये नंढड़ी मासूमा जे गले में रस्सो आहे, हिनखे निंड अची थी वञे, हिनखे जॾहिं छूटो अचे थो हीअ किरण लॻे थी मगर रस्सो छिकिजे थो, हीअ वरी पाण खे संभाले वरी उथी बीहे थी। हिन में पीअण जी ताक़त न आहे। तो अंदाज़ो लगायो सैयद सज्जाद छा बर्दाश्त कयो हूंदो, मगर खुदा जो कसम आहे इन ही दरबार में सैयद सज्जाद ॿुधंदो रहियो। रोज़ाने बीबियुनि खे सुबुह जो आणींदा हुआ, मगरिब ताईं बीबियूं बीठियूं रहंदियूं हुयूं, शराबनि जा दौर हलंदा हुआ। हिकु दफ़ो जॾहिं हिन जा ख़तीब खे हुकुम हूंदो हो अली जे ख़िलाफ़ ॻाल्हायो, आले मोहम्मद जे ख़िलाफ़ ॻाल्हायो, हिन ते ॻाल्हाईंदे जॾहिं एतिरो घटि वधि ॻाल्हायो तव्हां थोरी देरि लाइ सोचो जिते अली जूं धीअरूं मौजूदु हुजनि उते अली जे ख़िलाफ़ ॻाल्हायो वञे, कीअं बीबियुनि बर्दाश्त कयो हूंदो। थोरो मंज़र साम्हूं ज़हन में रखो। हिकु दफ़ो सैयद सज्जाद बर्दाश्त करे न सघियो ऐं सरकारी ख़तीब खे चई त तूं हिन यज़ीद लाइ इशारो करे चई त हिन खे ख़ुशि करण जे लाइ तूं ख़ुदा खे नाराज़ पियो करी। हिननि माण्हुनि सोचियो असांखे त चयो वियो त इहे ग़ैर मुस्लिम आहिनि, हिननि जो ख़ुदा में छा वञे, हीउ चवे थो ख़ुदा जी खे नाराज़ पियो करी। सैयद सज्जाद फरमाए तो मूंखे इजाज़त ॾियो त आउं ख़ुदा जी किबरियाई बयान कयां। हिकदमि माण्हुनि सोचियो, यज़ीद चयो न तो नथो करे सघी तकरीर। कुझु माण्हुनि चयो हिनखे इजाज़त ॾी वञे, यज़ीद चयो न, 15 चयो, वरी 20 चयो, वरी 100 माण्हुनि चयो, 200 माण्हुनि चयो। साईं ही कैदी आहे, ज़ंजीरनि में जकड़ियल आहे, छा ॻाल्हाईंदो। जॾहिं घणो ज़ोर थियो हिकु दफ़ो यज़ीद जी ज़बान मां हिकिड़ो इंतहाई सच निकिरी वियो, चई हिनखे इजाज़त नथो ॾेई सघां, इन करे ही मोहम्मद जी ज़बान आहे, ही मोहम्मद जी ज़बान आहे। जॾहिं माण्हुनि ज़ोर कयो इजाज़त मिली, जॾहिं इजाज़त मिली माण्हुनि चयो पियो तारीफ़ कराए। सैयद सज्जाद फरमायो जेको नथो सुञाणे उहा हाणे सुञाणे, जेको सुञाणे थो सो सुञाणे। ऐं पियो तारीफ़ करायां थो, आस्ते आस्ते शोर वधंदो रहियो, तारीफ़ कराए तूं केरु आहीं। सैयद सज्जाद फरमायो आऊं मिना जो फर्ज़ कयां, ऐं सफ़ाए मरवा जो फर्ज़ कयां, ऐं हजर अस्वद जो फर्ज़ कयां, ऐं हजर अस्वद खे पोसा ॾियो था। हजर अस्वद असां आले मोहम्मद खे पोसा ॾियो था। माण्हू चयो त हीउ केरु आहे, हिकदमि चयो तारीफ़ कराए, चई जंहिं मोहम्मद जो कलमो पढ़ो था असीं उन्हनि मां आहियूं। माण्हुनि सोचियो असां ॿुधो होसीं त हिन जो मोहम्मद सां को वास्तो ई कोन्हे। जनाब सैयद सज्जाद फरमायो जाफर तैयार असां मां आहे, हमज़ो असां मां आहे, ख़दीजतुल कुबरा असां मां आहे। कि माण्हू सोचण लॻा, यज़ीद सोचींदो रहियो हाणे छा करियां। हिकदमि मौज़न खे चयईं त अज़ान ॾे। जॾहिं मौज़न चयो अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, सैयद सज्जाद